बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। उम्मीद है कि असां हूंदो। अॼु जी हिकिड़ी नंढी वीडियो लाइव अचण जो बि मक़सदु हिकिड़ो नंढो आहे, वॾो हिकिड़ो मक़सदु न आहे। ज़ाहिर आहे मूं हेतिरा प्रोग्राम कया आहिनि, कॾहिं असां पंहिंजी ख़वातीन लाइ अॻियूं जेके भेणूं आहिनि, माऊं आहिनि मुंहिंजियूं, तव्हां सभिनी जूं, उन्हनि लाइ को प्रोग्राम मूं असां कयो न आहे। सोचियोसीं रमज़ान जो महीनो ऐं माशाल्लाह भलारो महीनो, अॼु भलारी राति, छो न उन्हनि थधियुनि खे, उन्हनि भेणुनि खे, उन्हनि धीउनि खे, उन्हनि माउनि खे ऐं सल्यूट कयां जेके हिन सॼे रमज़ान में पंहिंजी सॼी फैमिली जी केॾी न ख़िदमत कई हूंदी, केॾी न उन्हनि लाइ महिनत कई हूंदी। ख़ासि करे वर्किंग वुमेन जेके असांजूं अदियूं आहिनि, जेके का बि जॉब कनि थियूं, का बि नौकिरी कनि थियूं, उनजे बावजूद बि सॼे घर खे टाइम ॾियणु ॾाढो उन लाइ शॉर्ट टाइम हूंदो आहे। छो जो आउं बि ॾिसंदो रहंदो आहियां त पोजीशन अहिड़ी हूंदी आहे जो उन सभु शइ ॾिसणी पवंदी आहे। ज़ाहिरी आहे मॉर्निंग में उथंदियूं आहिनि, सभिनी लाइ सहरी तयारु कंदियूं आहिनि, उन खां पोइ वरी स्कूल टाइम, ॿारनि खे स्कूल में तयारु करे मोकिलणु, उन जो नाश्तो ठाहिणु ऐं पाण बि रोज़े में हुजणु। उन खां पोइ सॼे घर जी सफ़ाई, वरी ॿारनि जे अचण जो इंतज़ारु, वरी ॿार जेॾी महिल ईंदा आहिनि उन्हनि जी ॿारनि खे खाइणु पीअणु सभु शइ करणु, ऐं सम्झां थो तमामु ॾुखियो हूंदो आहे। पर उन्हनि अदियुनि खे सलाम, उन्हनि धीउनि खे सलाम, उन्हनि भेणुनि खे सलाम, उन्हनि माउनि खे सलाम, जेके तमामु बहितरीन तरीक़े सां सॼो रमज़ान पंहिंजे घर जी एतिरी ख़िदमत कंदियूं आहिनि जंहिंजी का हद कोन्हे। कॾहिं बि तव्हां उन्हनि जे चहिरे ते को गुंज, कॾहिं बि उन्हनि जे चहिरे ते का चिड़, कॾहिं बि उन्हनि जे चहिरे ते को गुस्सो ऐं सम्झा थो न ॾिठो हूंदो। सभिनी दोस्तनि खे इल्तिजा त जीअं बि थी सघे, कीअं बि थी सघे, पंहिंजे घर वारनि जेके माऊं भेणूं तव्हांजे घर में सॼो रमज़ान जे तव्हांजी ख़िदमतूं कयूं आहिनि, उन्हनि खे ॿियो न त अगरि माउ आहे उनजे तरफ़ां ॿार खे अगरि हिकिड़ी मुठी ॾिनी वञे, या धीउ अगरि या पुटु उनखे अगरि भाकुर पाए उनखे हिकिड़ो हुनजो थैंक्स अगरि हुनजो अदा कंदो त हुनजी दिलि में केतिरी ख़ुशी हूंदी। ऐं सम्झां थो त मूंखां वधीक दोस्त इहे ॼाणंदा हूंदा। भेण आहे त उन लाइ को तोहफ़ो वठी ॾियो, ज़ाल आहे त बि उन लाइ को सुठो तोहफ़ो, शॉपिंग वग़ैरह सभु पंहिंजी जाइ ते कराईंदासीं, सभु शइ असां उन्हनि खे ॾियूं था, एवरीथिंग, का कमी उन्हनि खे कोन्हे। ऐं सम्झां थो पर हिकिड़ो जेको स्पेशल अलॻि सां को गिफ्ट हूंदो आहे त भई हीअ तव्हां असांजो हेतिरी ख़िदमत कई आहे सॼी रमज़ान, हीअ असां तव्हां लाइ वठी आया आहियूं। ऐं सम्झां थो त इहा अलॻि सां हिकिड़ी ख़ुशी हुन लाइ हूंदी। बसि अॼु जी वीडियो मां इन लाइ ई ठाहे रहियो आहियां त उन्हनि सभिनी माउनि खे, भेणुनि खे, धीउनि खे, ज़ालुनि खे, जिन तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजे साहुरनि जी ख़िदमत, पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत, पंहिंजे ॿारनि जी ख़िदमत, रमज़ान खे ख़ूबसूरत कराइण में, ऐं सम्झां थो सभिनी खां वॾो हथु उन्हनि लेडीज़ जो आहे, उन्हनि ख़वातीन जो आहे, जेको रोज़े जे बावजूद बि कंहिं बि क़िस्म में पोयां न हटे। उन्हनि सभिनी अदियुनि खे, उन्हनि सभिनी माउनि खे, उन्हनि सभिनी भेणुनि खे, उन्हनि सभिनी असांजे भाभियुनि खे सलाम थो पेश कयां। अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, अलाह साईं उन्हनि खे अञा वधीक हिमत ॾे, अलाह साईं हुननि खे इन ख़ुशियुनि आबाद रखे। उमेद कयां थो त अॼु जी मुंहिंजी हीअ वीडियो उन्हनि सभिनी दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं सम्झां थो त काफ़ी अदियूं मुंहिंजी वीडियो ॾिसंदियूं बि हूंदियूं, पर जीअं अगरि न ॾिठियूं हूंदियूं त पॉसिबल थी सघे त मुंहिंजी आवाज़ अदियुनि भेणुनि ताईं ज़रूरु पहुचाइजो, ताकी उन्हनि खे ख़ुशी थींदी। ऐं सम्झां थो त अहिड़ो को प्रोग्राम न थियो हूंदो जंहिंमें माउ भेणुनि धीउनि खे इन तरह जो को ख़राज तहसीन पेश कयो वेंदो। त हीअ वीडियो उन्हनि लाइ आहे, उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो ऐं जिन सॼे रमज़ान तमामु सुठे तरीक़े सां ख़िदमत बि कई ऐं तमामु सुठे तरीक़े सां रोज़ा बि रखिया ऐं पंहिंजे घर वारनि जी हर शइ जो ख़्यालु बि रखियो। तव्हां सम्झंदा हूंदव त घर में केतिरा माण्हू हूंदा आहिनि, हर कंहिंजी हिकिड़ी फरमाइश हूंदी आहे। को चवंदो आहे हीअ शइ कोन थो खां, को शइ हीअ को शइ कोन थो खां। उन्हनि सभिनी जी फरमाइशूं पूरी करणु, पंहिंजी फरमाइशुनि खे साइड ते रखणु, पाण जेको बचियल सचियल हुजे उहो खाइणु, या न भुजो त बग़ैर सहरी जे रोज़ो रखी छॾणु, इहो को असांजी घर जी अदड़ियुनि खां ई सिखे। अदड़ियूं तमामु सुठे तरीक़े सां इन्हनि शयुनि खे निभाईंदियूं आहिनि ऐं सम्झां थो त आईंदा बि निभाईंदियूं रहंदियूं। अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, अलाह पाक उन्हनि खे हर ख़ुशी ॾे, अलाह पाक उन्हनि जी हर ख़्वाहिश पूरी करे, अलाह पाक उन्हनि जी हर मुश्किल दूर करे, अलाह पाक उन्हनि जी हर बीमारी दूर करे, अलाह पाक उन्हनि जी हर जाइज़ दुआ बि क़बूल करे।
इन उम्मीद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। हिकु भेरो ॿीहर पियो चवां हुननि सभिनी अदियुनि खे, भेणुनि खे, माउनि खे, धीअरुनि खे, असांजी भाभियुनि खे मुंहिंजे तरफ़ां हिकु भेरो वरी सलाम। जंहिं पूरे रमज़ान एतिरी ख़िदमत पंहिंजे घर वारनि जी कई हूंदी जो शायदि अगरि उहा ख़िदमत मुआवज़े ते कराई वञे हा त अलाए केतिरो मुआवज़ो असीं हुननि खे ॾियूं हा घटि आहे। उन्हनि भेणुनि खे सलाम आहे जंहिं इहा सभु शइ असांखे प्रोवाइड कई। हिकु भेरो ॿीहर चवंदसि तमामु दोस्तनि खे त ज़रूरु उन्हनि लाइ को न को लफ़्ज़ का न का सिट जॾहिं घर में सभु गॾिजी वियो, वहरी इफ़्तार थिए थी, सहरी थिए थी, जब सभु गॾिजी वियो था त उन्हनि खे उन्हनि सभिनी जे साम्हूं हिकिड़ो ख़राज तहसीन पेश कंदो त आउं सम्झां थो तमामु बहितरीनु अमल उहो हूंदो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।